सां लगाए ये कयो जी जी हाणे सबक साईं कारी साहब खां वरितनि हाणे घर विया अल्लाह सां जेको तव्हांखे नसीब फरमायो आहे उनजो ख़िदमत कयो था पंहिंजे औलाद जी नाश्तो उनखे कराए जॾहिं उनजो थेलो तयारु थींदो आहे छोकिरे जी उमिरि कुल 8, 9, 10 साल मसा हेॾो बस्तो तयारु थींदो इंग्लिश बि उन में मैथ बि उन में फिजिक्स बि उन में केमिस्ट्री उन में सभु कुझु उन में हेॾो थेलो तयारु थींदो उनखे बि हीअं कपिड़े में बंदि कंदो गिलाफ में बंदि कंदो उनखे बि सीने सां लॻाईंदो उनखे बि चुमियूं ॾींदो वेंदो न सही न न सही अलाए कीअं खणंदो आहे वो पुठीअ में हणंदो आहे इहो एॾो वॾो थेलो पुठीअ पोयां लॻाईंदो अल्लाह अकुल ॾिनो अथव सम्झ ॾिनी अथव माना नथो चवां तालीम ज़रूरु हासिलु कयो हिन जो मतिलबु ग़लति न आहे तालीम ज़रूरु हासिलु कयो फ़र्क़ु छा आहे इहा जेका बि तालीम वॾियूं डिग्रियूं जेके पुठीअ पोयां तूं लॻायूं मरदे इहे इते रहिजी वेंदई चाहे क़ुर खे तो इज़त ॾिनी सीने जा अॻियां रखई दुनिया में बि अॻियां हूंदई मरदे बि अॻियां हूंदई खटोले ते अॻियां हूंदई जनाज़े में अॻियां हूंदई क़ब्र में अॻियां हूंदई महशर जे मैदान में इहो क़ुर अॻियां हूंदई सुभान अल्लाह इहा अज़मत आहे ऐं क़ुर जो वॾो मौजूदो क़ुर जो ज़ाहिर ज़हूर मौजूदो उस्ताद पढ़ाईंदे रिटायर थी वियो साईं 60 साल उमिरि थी वियसि रिटायर करे वियो साईं अल्लाह साईं हुनखे ख़ुशि फरमाए वॾो बहितरीन हिकिड़ो शोबो आहे साईं खे खट जो किताब पढ़ाईंदे उस्ताद 60 साल थी विया रिटायर थी वियो तालिब त आयो शागिर्द आयो हिकु दफ़ो पढ़ंदो न साल में पर उहो उस्ताद पढ़ाईंदो रहंदो हिकिड़ो किताब आहे जंहिंखे चइबो आहे खे खट वारो अल्प खे बेबतक बेबुक बेबित ते तारो इहो नंढड़ो किताब आहे हिकिड़ो किताब आहे जी सर जी इहो हिकिड़ो किताब आहे